बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम अलैकुम प्यारा दोस्तों, साथियों, ॿुधंदड़ो, तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां शल जिथे हुजो शाद ऐं आबाद, हमेशह मुस्कुराईंदा रहो। दोस्तों, असांजो अलफ़ लैला सीरीज़ में क़िसो हली रहियो आहे हिंद जे बादशाह ऐं उन जे वज़ीर जो क़िसो। उन जा 8 पार्ट असां पेश कया आहिनि। अॼु उन जो पार्ट नंबर 9 हलूं था। पार्ट नंबर 9 ते 8 पार्ट में असां तव्हांखे ॿुधायोसीं त बादशाह पंहिंजे ज़ाल जे चवण ते लॻी पंहिंजो वफ़ादार वॾो वज़ीर, ॿिया जेके वज़ीर हुया, ॿिया जेके नवाब हुया, अमीर हुया, उन्हनि सभिनी खे ठगी करे क़त्लु कराए छॾियो। जॾहिं इहो थियो त हिकिड़ो भरवारो बादशाह हो, उन खे मौक़ो मिली वियो। उन हिन खे ख़तु लिखियो धमकीअ जो ऐं पंहिंजे कासिद खे 3 ॾींहंनि जो चयईं त 3 ॾींहंनि में हुन खां वरंदी वठी वञे। बादशाह परेशान थियो, ज़ाल ॾे वियो त ज़ाल बि हथ कढी वियसि त जंगियुनि जी असां औरतुनि खे कहिड़ी ख़बर आहे, इहो अॼु पाण ॼाण। हाणे पछताए पियो त भणा मां हे छा कयो, ज़ाल जे चवण ते लॻी। हाणे मां कंहिंखां सलाह वठां? जेके सलाहनि वारा हुया उहे सभु मां ज़ाल जे चवण ते माराए छॾिया। हाणे कंहिंखां सलाह वठां? बादशाह ॾाढो परेशान थियो। पोइ इन परेशानी में बादशाह राति जो आम कपिड़ा पाए, चमड़ा पोश जंहिंखे खणी चइजे, उहो करे ऐं निकितो शहर में त मन को माण्हुनि में बि इहा चौपच हूंदी, मन किथां का कम जी ॻाल्हि मिली। इहा ॻाल्हि सोचे ऐं बादशाह शहर में निकितो। घुमंदो घुमंदो हिकिड़े गलीअ में आयो, ॾिसे त हिकिड़ा 2 छोकिरा हुया 10-12 सालनि जा, उहे वेठा हुआ। हिकिड़ी भित हुई, उन भित खे टेक ॾेई पाण में कचहरी वेठा पिया कनि। बादशाह खे थियो त हे राति जो वॻड़ो आहे, इहे छोकिरा हिते कहिड़ी कचहरी पिया था कनि। सो बादशाह उन लूंझ में आस्ते आस्ते लिकी वञी पासे खां बीठो त मां हिननि जी कचहरी ॿुधां। बादशाह ॿुधो ॿई पाण में कचहरी पिया कनि त हिकिड़ो छोकिरो ॿिए खे पियो चए, दादा कल्ह राति मूंखां मुंहिंजे पीउ पुछियो त हे फ़सुल छो सुकंदा था वञनि, गैराबा थींदा था वञनि, केॾी असां वटि आबादी थींदी, केॾा फ़सुल सावक भरिया थींदा, ऐं हाणे छा थियो आहे जो हे फ़सुलनि में सोकाड़ो थी वियो आहे। ॿिए चयसि त दादा तोखे ख़बर आहे त इन आफ़त जो छा सबबु आहे? जेका इहा आफ़त असांजे मुल्क ते पई आहे, जो बरकत ख़तमु थींदी थी वञे, रोज़ी खुटंदी थी वञे, रिज़्क़ खुटंदो थो वञे, इन जो छा सबबु आहे? हुन चयसि यार मूंखे त ॻाल्हि सम्झ में नथी अचे, तोखे ख़बर हुजे त ॿुधाए। चई त मुंहिंजे पीउ जो हिकिड़ो दोस्त मूंखे चयो त असांजो बादशाह जेको आहे उन रुॻो पंहिंजा वज़ीर ऐं अमीर सिर्फ़ु औरतुनि जे मुहबत में अची बेगुनाह क़त्लु करे छॾिया, जेके हुन जा सॼण हुया। छो जो उहे बादशाह खे इन्हनि अयाश परस्तनि खां मनो कंदा हुआ, जेकी बादशाह जे शान जे मूजिबि न हुयूं। पर बादशाह न मञियो ऐं पंहिंजे औरतुनि जे चवण ते लॻी उन्हनि खे बेगुनाह क़त्लु कराए छॾियो। एतिरे क़दुरु जो मुंहिंजो पीउ जेको वॾो वज़ीर हुयो बादशाह जो, ऐं हिन खां अॻु में हिन जे पीउ जो बि वज़ीर हुयो, उन खे बि हिन ज़ालिम माराए छॾियो। पर ॾिस, रब वटि देर आहे अंधेर न आहे। रब कीअं थो इंसाफ़ करे, रब कीअं थो बदिलो वठे। छोकिरे चयसि त जेकॾहिं उन्हनि खे मारियईं त पोइ हाणे छा थियो, बादशाह सां छा थो थिए? चयईं त भर वारो बादशाह जेको आहे न, उन अहिड़ो त हिकिड़ो ज़िलत भरियो हिन ॾे ख़तु लिखियो आहे, अहिड़ो बुछड़ो कयो अथईं ख़त में, ऐं लिखियो अथईं त मुंहिंजे लाइ विच समुंड में हिकिड़ो महल ठहिराए, जेकॾहिं न ठहिराईंदई त मां 12 लश्कर मोकिलींदुसि। 12 लश्कर मोकिलींदुसि ऐं वॾे तइदाद में उन्हनि में सिपाह हूंदो। उहो तोखां तुंहिंजो मुल्क बि खसींदा, तुंहिंजे मर्दनि खे बि क़त्लु कंदा ऐं तुंहिंजे मुल्क जो जेका औरतूं हूंदियूं उन्हनि खे गिरफ़्तार कंदा। हाणे उहो ख़तु त खणी आयो आहे कासिद, पर असांजे बादशाह हुनखे 3 ॾींहं तरसण लाइ चयो आहे त दादा तूं 3 ॾींहं तरस। पंहिंजे बादशाह बि हुनखे इहो ई चयो हो त 3 ॾींहंनि खां वधीक न तरसजांइ, वरंदी मिलई न मिलई, 3 ॾींहंनि खां वधीक न तरसजांइ। हू जेको बादशाह आहे वॾी ताक़त वारो आहे, असांजे मुल्क खां बि वॾो मुल्क आहे उहो। ऐं जेकॾहिं असांजे बादशाह हिते को अटकल अकुल हलाई का राह न कढी
त बादशाह पाण त बर्बादु थींदो पर मुल्क बि बर्बादु थींदो। सो जॾहिं असांजो बादशाह न मरी वेंदो त ईअं सम्झो त असांजो मुल्क बि तबाह थींदो, रोज़ी छिॼी वेंदी, असांजे मुल्क जा मर्द जेके आहिनि उहे मारिजी वेंदा, औरतूं पकिड़े उन्हनि खे क़ैदी कंदा। बादशाह कन ॾेई ॻाल्हि वेठो पियो ॿुधे त भला मां निकितो बि इन ई लूंझ में छोकिरा बि इन मसइले ते पिया था ॻाल्हाइनि। बादशाह परेशान दिलि में चई त हीउ जेको छोकिरो आहे जेको वॾो ईअं सम्झो त को हिकमत वारो छोकिरो आहे, छो जो जेको ख़त मूं वटि आयो आहे, ख़त त मूं वटि न को हिन महिल अमीर आहे न को वज़ीर आहे, मां त ख़त जी कंहिंसां ॻाल्हि ई न कई आहे, मां इहो राज़ ई कंहिंखे कोन ॿुधायो आहे। हिन छोकिरे खे इहा ख़बर कीअं पई ख़त जी त मूं वटि ख़त आयो आहे, ऐं ख़त में बि ख़त वारो सॼो अहवालु पियो थो छोकिरो ॿुधाए। बादशाह ईअं सम्झो का मणिया ॾिठी अथनि छोकिरे में, वॾो को छोकिरो इहो ख़बरदार आहे जो मां कंहिंसां ॻाल्हि ई कान कई आहे, हिन छोकिरे खे इहा ख़बर कीअं पई त मूं ॾे ख़त आयो आहे, ख़त में हीअ धमकियूं बि आयूं। बादशाह ॿाहिरि निकितो, आयो छोकिरनि जे साम्हूं, आम कपिड़ा हुअसि, छोकिरनि जो ॾिठो त छोकिरा वरी न ॾे निहारनि पिया, छोकिरा बि उथी बीठा। छोकिरनि खे चई था भाउ इहो असांजे बादशाह जे बारे में तव्हां हाणे कहिड़ी वेठा था ॻाल्हि कयो, बराबरि भाउ तव्हां सही था ॻाल्हि कयो, बादशाह वॾो ज़ुल्म कयो जो पंहिंजा वज़ीर अमीर बादशाह माराए छॾिया, बराबरि इन सां बादशाह खे बि नुक़सानु पवंदो, रयत खे बि नुक़सानु पवंदो। जेको अबा तूं छोकिरा चईं पियो न इहो तूं सही पियो चई, पर अबा हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए तोखे इहा ख़बर कीअं पई त बादशाह ॾे ख़त आयो आहे ऐं ख़त में हीअ ॻाल्हि आहे। छोकिरे चयसि त वॾड़नि जो चवणु आहे त रब खां त का ॻाल्हि ॿुधी कान्हे, दिलि में जेका रख रब त उनखे बि ॼाणे थो। पोइ अलाह ताला किन किन इंसाननि में रूहानियत पैदा कंदो आहे, रूहानियत पैदा कंदो आहे अलाह ताला, पोइ उन सां उन्हनि खे ईअं सम्झ ॾियणु कॾहिं कॾहिं इहो कुदरती हिकिड़ो अलहम बि थी पवंदो आहे। बादशाह चयो भाउ तूं सही थो चए, भला हाणे तूं ॿुधाए त का तदबीर थी सघे थी, का अहिड़ी अटकल कजे जंहिंसां हिन भला मां रयत बि बचे ऐं बादशाह बि बचे। हाणे बादशाह चमड़ा पोश कयूं ऐं इन सां बीठो, माना हाणे आम माण्हू थी हिन सां पियो ॻाल्हाए। छोकिरे बि ईअं ई सम्झो, छोकिरे चयसि हा इन भला खां बची सघिजे थो। चई कीअं? चईंजे बादशाह मूंखे न घुराए पाण वटि ऐं मूंखां पुछे त कीअं कयां जो मां हिन दुश्मन खां बचां, त मां बादशाह खे ॿुधाईं बादशाह बची सघे थो, मुल्क तां खे ॾमर बि लही सघे, पर इहो आहे त बादशाह मूंखे घुराए। बादशाह चयसि त पोइ हाणे माण्हू बादशाह खे कीअं ख़बर पई त तो वटि इन जो हलु आहे, बादशाह खे कीअं ख़बर पई त हिन शहर में हिकिड़ो छोकिरो आहे जंहिं वटि इन जो हलु आहे, पोइ तो कीअं ख़बर पवंदसि, तोॾे कीअं माण्हू मोकिलींदो बादशाह? छोकिरे चयसि न मां ॿुधो आहे त बादशाह हिन महिल सफ़ा बेवस आहे, अमीर वज़ीर जो बादशाह माराए छॾिया आहिनि, त हिन महिल बादशाह ॾाढो परेशान आहे, बादशाह सियाणनि अकुल वारनि जी ॻोल्हा में आहे। सो जे बादशाह मूंखे घुराए न त मां बादशाह वटि वञी ऐं उनजी मां का न का तदबीर ॿुधाईंदोमांसि जंहिंसां हुनखे बि फ़ाइदो पहुचंदो ऐं हिन तां इहा आफ़त मुसीबत जेका आहे उहा टरी। बाक़ी जेकॾहिं बादशाह हिन कम में देरि लॻाई ऐं वरी साॻियो औरतुनि जे सोबत में रहियो त पोइ जॾहिं मां पाण बि वेंदोमांसि, मां पाण बि वञांसि, हिकिड़ो अहसासु करे बादशाह वटि वञा न त बादशाह मूंखे बि माराए छॾींदो ऐं माण्हू बि मूं ते खिलंदा त हीउ कल्हो को छोकिरो थी ऐं हीउ वञे पियो बादशाह खे सलाह ॾियणु। सो बादशाह पाण मूंखे घुराए। बादशाह जो छोकिरे जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, बादशाह खे यकीन थियो त हीउ छोकिरो वॾो अकुल वारो, मुंहिंजी ऐं मुंहिंजे रयत जी निजात जेका आहे उहा हिन छोकिरे जे हथ में।
छोकिरे खे चईं था भाउ भला ॾे ख़बर तूं किथे रहंदो आहे, तुंहिंजो घर किथे आहे? छोकिरे चयसि त इहा जेका भित आहे न, जंहिं भित खे टेक ॾेई वेठा आहियूं न, इहा भित असांजे घर जी त आहे। बादशाह हीअं ई निहारियो, दर्द ॾिठई, ॾिसी निशान करे दिलि में, ऐं बादशाह छोकिरनि खां मोकिलाए, बादशाह छोकिरनि खां मोकिलाए बादशाह जी पंहिंजे महल में, महल में पहुतो। बादशाह पंहिंजो शाही लिबास पातो, खाधो घुराई, चई त का बि औरत मूं ॾे न अचे, पंहिंजी ज़ालुनि जे नाले चई का बि मूं ॾे न अचे, छो जो इन्हनि ई मूंसां मूंखे हिन जाइ ते इन्हनि ई मूंखे पहुचायो। पर ग़लती मुंहिंजी आहे जो मां हिननि जे चवण में अची वियुसि, मूंखे केॾो वज़ीर सम्झायो, पर मां वरी बि हिननि जे मिठियुनि ॻाल्हियुनि में अची वियुसि, मां सॼणनि खे कोन सुञातो। मानी खाई, बादशाह निमाज़ पढ़ी, रब खां दुआ घुरी त रब साईं मां बराबरि ज़ुल्म कयो आहे, जो पंहिंजे अमीरनि वज़ीरनि खे मां नाहक़ क़तलु करायो, रब मूंखे माफ़ी ॾे, मां तौबा थो कयां, मां तौबा थो कयां। सुबुह थियो, हिन पंहिंजे ख़ासि ग़ुलाम जेको हुयुसि उनखे घुरायो, उनखे पार पता ॾिनई, छो जो पाण ॾिसी आयो हो उन छोकिरे जे घर जा पार पता ॾिनई। फिलाणे पाड़े में फिलाणे रंग जो मिसाल दर अथई, फिलाणो पार पता उहे ॾेई, हिनखे चई त उन घर में हिकिड़ो छोकिरो थो रही 10-12 साल जी उमिरि, उते वञ, पर उन छोकिरे सां नरमीअ सां पेश अचां, सख़्ती त कजांसि, उॿारो न थुजां, कुर्ब सां नरमीअ सां उनखे मूं वटि वठी, उनखे मूं वटि वठी, चएसि तोखे बादशाह घुरायो। ग़ुलाम पार पतनि ते वियो, वञी पहुतो उन छोकिरे जे घर, छोकिरो ॿाहिरि निकितो, छोकिरे खे चईं त तोखे बादशाह घुरायो, तोखे बादशाह घुरायो आहे, बादशाह जो तो में कमु आहे, मूं सां हल, तोखे वरी ख़ैरियत सां मां पाण हिते वापसि करे। छोकिरे चयसि बादशाह मूंखे छाजे लाइ घुरायो आहे? ग़ुलाम चयसि त तोखां कुझु पुछंदो, तोखां कुझु पुछंदो बादशाह। छोकिरे चयो त बादशाह जो हुकुम आहे त मुंहिंजी अखियुनि ते हल। छोकिरो ऐं ग़ुलाम ॿई हलिया, पहुता बादशाह वटि, बादशाह खे सलाम कई, बादशाह हिनखे चयो अबा वेहारियसि। जीअं वेठो त बादशाह हिनखे चयो त अबा कल्ह तो कंहिंसां इहे ॻाल्हियूं कयूं? छोकिरे चयसि मां उन सां ॻाल्हियूं कयूं जेको हिन महिल मूंसां ॻाल्हाए थो, मां कल्ह इहे ॻाल्हियूं उन सां कयूं जेको हिन महिल मूंसां ॻाल्हाए थो। माना मूंखे सम्झी वियो हो त हे बादशाह हुआ, मां त चमड़ा पोशे राति जो वॻड़ो हुयो। छोकिरे खे चई अबा तूं सची थो चई। बादशाह पाण सां गॾु हिनखे तख़्त ते विहारे, औरते थी वई, माना बादशाह जे दिलि में हिन छोकिरे जे लाइ वॾो हिकिड़ो ॼण असरु थी। बादशाह हिनखे पाण सां गॾु तख़्त ते विहारियो, खाधो घुरायो, खाधो आयो, बादशाह पाण हिन सां गॾु खाइनि बि पिया, ॻाल्हाइनि। बादशाह चयसि त तो कल्ह मूंसां कुझु ॻाल्हियूं कयूं, उन्हनि में तो हुन बादशाह जेको मूं ॾे ख़तु लिखियो आहे उन जे लाइ तो चयो त का उन लाइ तदबीर तो वटि आहे, का चाल तो वटि आहे। मां ॾाढो परेशान आहियां, हाणे मूंखे तूं ॿुधायो आहे तदबीर त मां हिन मुसीबत मां कीअं बचां। मुंहिंजो वाइदो आहे मां तोखे पंहिंजो वज़ीर थो कयां, हर मामले में मां तोखां सलाह वठंदुसि ऐं तुंहिंजी वॾी पघार मुक़ररु कंदुसि। छोकिरे चयसि त तुंहिंजी पघार बादशाह तोखे मुबारक हुजे, ऐं मशवरो मूंखां छो थो वठी? मशवरो वठि वञी पंहिंजे ज़ालुनि खां, जंहिंजे चवण ते तो मुंहिंजे पीउ खे ऐं ॿियनि वज़ीरनि खे क़तलु कराए। छोकिरे जो चयसि इहो त बादशाह कंधु हेठि कयो, बादशाह ॾाढो लॼी थियो, थधो साह खणी हिनखे चई त सची ॿुधाए तूं वॾे वज़ीर जो पुटु आहीं? छोकिरे चयसि हा मां उन जो ई पुटु आहियां।
बादशाह वरी कंधु खणी हेठि कयो, अखियुनि में पाणी अचीसि, छो जो वफ़ादार वज़ीर हुयुसि, हिन जे पीउ जे दौर खां वठी वज़ीर हुयो। दिलि में वरी अलाह खे ॿाॾाइणु लॻो त रब साईं मां केॾो मतिलबु हिकिड़ो ग़लति कमु कयो, रब मूंखे माफ़ु कर। चई त भाउ बराबरि मूंखां इहा ख़ता थी आहे, पर इहा मुंहिंजी जिहालत ई, ईअं सम्झ मां जाइल थी वियुसि ऐं औरतुनि जी राय वरिती मां, पर भाउ मां तोखां माफ़ी थो घुरां। छोकिरे खे चई त मां तोखां माफ़ी थो घुरां, पर हाणे मां तोखे पंहिंजे पीउ वारो साॻियो उहिदो थो ॾियां। जॾहिं हीअ आफ़त टरी वेंदी मूं तां, मुंहिंजो वाइदो आहे तोखे मां सोनो ताज पाराईंदुसि। सभ खां ज़्यादा जेको मुअज़्ज़िज़ सुवारी आहे, सभ खां वॾी मुअज़्ज़िज़ सुवारी मां उहा तोखे अता कंदुसि। इहो ऐलान सॼे मुल्क में कराए छॾींदुसि त हीउ जेको नौजवान आहे बादशाह खां पोइ इज़त जे लाइक़ु हे आहे। ऐं तो बराबरि जेको औरतुनि जे बारे में चयो, मां मञां थो, मां उन्हनि जे चकर में अची वियुसि ऐं तोसां वाइदो थो कयां त मां इन औरतुनि खां पलांदो वठंदुसि जिन मूंखे हिन खॾ में उछलायो, मूंखे बुछड़ो कयो अथनि। हाणे तूं मूंखे ॿुधाए त मां छा कयां? मां ॾाढो परेशान आहियां, मूंखे ॿुधाए। मां मञां थो त मूंखां कोताहियूं थी वियूं ऐं वॾियूं कोताहियूं थियूं। हिन महिल जेको लोड़ियां थो उहो बि उन जे करे थो लोड़ियां। हाणे मुंहिंजो तो में ई उमेदु आहे, तूं मूंखे ॿुधाए त मां छा कयां? छोकिरे चयसि त बादशाह पहिरियों त मूंसां वाइदो इहो कर त मुंहिंजे राय जे ख़िलाफ़ु न वेंदो, ऐं जंहिं शइ खां मां डिॼां थो उन खां मूंखे अमान मिलंदो। बादशाह चयसि त मां अलाह साईं खे हाज़ुर नाज़ुर ॼाणे तोसां वाइदो थो कयां त जीअं तूं चवंदे मां उन जे ख़िलाफ़ु न वेंदुसि। तूं मुंहिंजो मशीर थींदे, जेको चवंदे मां ईअं कंदुसि। जेको मां तोखे हिन महिल चवां थो उन जो गवाह रब जी ज़ात आहे। छोकिरे खे पक थी, बादशाह ने कसम खयूं। हूअं त बादशाह जी ज़िबान ई थिए, पर हिन बादशाह त वरी कसम बि कई। ईअं बादशाह सलामत बि सही आहे। हाणे तरकीब इहा आहे त 3 ॾींहं इहो एलची तो वटि रहंदो, 3 ॾींहं। छो जो हिनखे पंहिंजे बादशाह बि चयो आहे त 3 ॾींहंनि खां वधीक न रहिजांइ, जवाब जो इंतज़ारु कजांइ 3 ॾींहं। हाणे जॾहिं 3 ॾींहं पूरा थियनि, उहो ईंदो तो वटि जवाबु वठणु। छो जो हुनखे पंहिंजे बादशाह जो बि चयल आहे त 3 ॾींहंनि खां वधीक न रहिजांइ। जीअं अचे त तूं चइजांसि त अॼु तोखे जवाबु नथो ॾियां, मां तोखे सुभाणे जवाबु ॾींदुसि। तूं जो हुनखे इहो चवंदी त हिनखे पंहिंजे बादशाह जो ड्रिॼ थींदो, छो जो पंहिंजे बादशाह जो हुकुम त जवाबु ॾेई न ॾेई 3 ॾींहंनि खां वधीक न रहिजांइ। त उहो कंदो तोसां ज़िद, पंहिंजी ॻाल्हि ते बीह रहंदो, मूंखे जवाबु ॾे त अॼु ॾे, हा कर या न कर, मूंखे जवाबु ॾे त अॼु ॾे। तूं चइजांसि अॼु न सुभाणे। पोइ हुनखे जो पंहिंजे बादशाह जो चयल हूंदो त हे नाराज़ थी तो वटां निकिरंदो, ईंदो शहर में अची ऐं माण्हुनि जे अॻियां कावड़ में हूंदो ऐं माण्हुनि खे चवंदो त बा मां फलाणे बादशाह जो कासिद आहियां, हेॾो ताक़तवर बादशाह हुआ, उन मूंखे पंहिंजो कासिद बणाए हिते मोकिलियो आहे। 3 ॾींहं मूंखे चयो हुई त तूं इंतज़ारु कजांइ जवाब जो, 3 ॾींहंनि ताईं तोखे जवाबु न मिले त वापसि हलियो अचिजांइ, देरि कंदे त मां सज़ा ॾींदुसि। हाणे मां आयो आहियां बादशाह जो ख़तु खणी, बादशाह ख़तु पढ़ियो आहे, 3 ॾींहं मूंखां पहिरियों मोहलत घुरियईं, अॼु 3 ॾींहं गुज़रिया आहिनि, मां जवाबु वठणु वियो हुआसीं त वरी थो चए त न अञा हिकिड़ो ॾींहुं तरस। बाबा मां हिकिड़ो ॾींहुं छा हिकु घड़ी बि वधीक कोन तरसंदुमि, मां वञा थो पंहिंजे बादशाह ॾे, मां वञी सॼी ॻाल्हि कंदुसि उन सां। तव्हां अवाम जेको आहियो, तव्हां इन ॻाल्हि जा गवाह रहिजो त मां 3 ॾींहं रहियुसि, मूंखे बादशाह जवाबु न ॾिनो। बादशाह सलामत जॾहिं शहर में न इहो ॿाहिरि मुल्क जो कासिद इहा ॻाल्हि कंदो, माण्हुनि जे मेड़ में अॻियां अची त ज़ाहिरा चौप चौ थींदी, ॻाल्हि निकिरंदी, तव्हां त तो वटि बि अची ख़बर पवंदी। तूं उन महिल ई इनखे घुराइजांइ, कासिद खे पाण वटि घुराइजांइ, नरमीअ सां ॻाल्हाइजांसि, हुनखे चइजांइ त तूं पंहिंजे जान जो दुश्मन छो थियो, असांजी रेत जे अॻियां तूं असां लाइ घटि वधि पियो थो ॻाल्हाए। जहिड़ो तूं हे कमु थो करीं, इन जी सज़ा त इहा आहे त मां तोखे क़तलु करायां।
पर वॾड़नि जो चवणु आहे त माफ़ु करणु सुठी ॻाल्हि आहे। जवाब में जेका तोखे मां देरि थो चवां त सुभाणे जवाबु ॾींदोसि ऐं ॿी का बि ॻाल्हि कान्हे, मां तोखे हिन महिल बि जवाबु ॾेई थो सघां, पर असुलु ॻाल्हि त मां बिज़ी आहियां, मसरूफ़ आहियां, टाइम न आहे। हल ॾे ख़तु, उहो तोखे ख़तु वरी ॾींदो, उहो ख़तु वरी तूं पढ़, ख़तु पढ़ी ऐं बाक़ाइदे तूं खिलजां। हिन खे चइजां त बसि ख़तु इहो हुजे की न ॿियो ख़तु बि अथई त मां तोखे उन जो बि जवाबु ॾियां। उहो चवंदो त न मूं वटि ख़तु इहो ई आहे। वरी तूं पुछजांसि न ॾिस मथां ॿियो बि ख़तु हुजे, टीहर बि पुछजांसि, उहो चवंदो न साईं ख़तु मूं वटि इहो ई आहे। पोइ तूं हिन खे चइजांइ त तुंहिंजो बादशाह त को बेवकूफ़ आहे जो हे ख़तु लिखियो अथई। इन जो नतीजो त इहो निकिरंदो त मां पंहिंजो वॾो लश्कर साण करे तव्हांजे मुल्क ते हमिलो कयो, तव्हांजे बादशाह खां बादशाही खसिया। पर मां हिन दफ़े तव्हांजी गुस्ताखी माफ़ थो कयांव, छो जो तव्हां में अकुलु घटि आहे। पंहिंजे बादशाह खे वञी सम्झाए, न त मां हिन जी सख़्तु सज़ा ॾींदुमि। इहो चई, हिन खे इहो चई, पोइ तूं बादशाह सलामत मूंखे घुराए ॾे। चइजांइ छोकिरा हेॾे आ, मां त हिन जवाबु ख़त जो जवाबु कंहिं छोकिरे खां तोखे लिखाई ॾेई सघां थो, हे ख़तु आहे, मूंखे सॾु कजांइ। चइजांइ ख़तु छोकिरा पढ़ो, हिन जो जवाबु ॾे। बादशाह चयो यार सलाह त वाजिब ॾिनी अथई। बादशाह चयसि यार तूं सलाह त मूंखे वाजिब ॾिनी आहे, ठीकु आहे, मां तुंहिंजे ई सलाह ते थो हलां, तुंहिंजे ई सलाह ते थो हलां, ऐं तोखे मां पंहिंजे पीउ वारो उहिदो साॻो। छोकिरो बादशाह वटां ख़ुशि थी बादशाह खां मोकिलाए निकितो। 3 ॾींहं गुज़रिया। हाणे उहो साॻो कासिद जेको हुयो बादशाह वटि आयो, बादशाह मूंखे जवाबु ॾे ख़त जो। बादशाह चयसि त अॼु न सुभाणे। हुन साॻो ज़िद कयो, नेठि ॿाहिरि निकितो, ॿाहिरि निकिरी ऐं चौक ते बीह ऐं माण्हुनि सां इहे ॻाल्हियूं करणु लॻो, दाहूं करणु लॻो, जीअं छोकिरे बादशाह खे ॿुधायो। बादशाह खे बि इहा ख़बर पई, माण्हुनि अची बादशाह खे ॿुधायो, सिपाहियुनि अची बादशाह खे ॿुधायो। बादशाह साॻो उन प्लान मूजिबि वरी कासिद खे घुरायो। साॻे प्लान मूजिबि बादशाह हुनखे चयो त छो तूं पंहिंजे जान जे पोयां पियो। बादशाह हंधि लिखंदा आहिनि इहो हूंदो आहे राज़, तूं पियो आम माण्हुनि जे अॻियां इहा ॻाल्हि करे, तूं त सज़ा जो मुस्तहिक़ आहे, तूं त सज़ा जो मुस्तहिक़ आहे, पर मां तोखे इन जे करे सज़ा नथो ॾियां त जीअं तुंहिंजे बेवकूफ़ बादशाह खे वञी तूं जवाबु ॾे। बाक़ी हाणे हे ख़तु आहे, हिन जो जवाबु त को मदरसे जो छोकिरो हूंदो उहो बि ॾेई सघे थो। छोकिरा हेॾे आ। छोकिरो अॻिते वधी आयो, बादशाह खे झुकी सलाम कई। बादशाह ख़तु प्लान मूजिबि साॻो छोकिरे ॾे उछलायो। हिन खे चई छोकिरा इहो ख़तु पढ़ो, हिन ख़त जो जवाबु ॾे। छोकिरे ख़तु पढ़ियो, खिली ऐं बादशाह खे चईंदा बादशाह सलामत, तव्हां रुॻो बसि हे ख़तु आहे न? बादशाह चयो हा। चई तव्हां रुॻो हिन ख़त जे जवाबु ॾियण लाइ मूंखे घुरायो आहे? बादशाह चयसि हा। छोकिरे चयसि हाज़ुर साईं। कलम, मस, कागज़ छोकिरे खे मिली वियो। छोकिरे लिखणु शुरू कयो। छोकिरे लिखियो बिस्मिल्लाह रहमान रहीम। लिखियई हुन बादशाह ॾे त बादशाह तुंहिंजो नालो वॾो पर तुंहिंजो कम नंढा। नालो वॾनि वारो थी, कम नंढनि वारा थी। मां तोखे ख़बर था ॾियां त तुंहिंजो ख़तु असां वटि पहुतो, मां पढ़ियो। बकवास तुंहिंजे ख़त में लिखियल ई, जंहिंमां मां सम्झो त तूं सख़्तु जाहिल ऐं बदतमीज़ ऐं
हवाला कटींदो जेके तुंहिंजी ताक़त खां ॿाहिरि आहिनि। मूंखे जे न अलाह जे मख़लूक सां मोहबत न हुजे हा न त मां देरी न कयां तुंहिंजे मुल्क ते चढ़ाई करण। हीअ वरी कासिद जेको मोकिलियो अथई भलो, इन वञी बाज़ार में जेको तो ख़त में लिखियो आहे उहो सॼो माण्हुनि खे ॿुधायो। मां चाहियां त हिनखे सज़ा बि ॾियां, पर मां हिन ते रहम करे हिनखे छॾे ॾियां। तो जेको न ख़त में लिखियो आहे त तो पंहिंजे वज़ीरनि अमीरनि खे क़तलु कयो आहे, इहा सही ॻाल्हि आहे, पर उन हिक हिक मक़तूल जे एवज़ मूं वटि 1000 ॿिया जवान आलिम ऐं अकुल वारा आहिनि। मञा थो मां कई आहे, पर पोइ बि मुंहिंजे मुल्क में खोट न आहे। एतिरे क़दुरु जो मुंहिंजे मुल्क जा नंढड़ा ॿार बि ईअं इल्म सां मालामाल आहिनि। मुंहिंजो हिकु सिपाही तुंहिंजे टोले जे बराबरि आहे। दौलत जी ॻाल्हि थो करीं त असांजे मुल्क में सोन चांदीअ जूं खाणियूं आहिनि, हीरा जवाहर ईअं हिन जीअं पथर। तोखे हिमत कीअं थी जो तूं मूंखे थो लिखी त मां तुंहिंजे लाइ विच समुंड में हिकिड़ो महल ठहिरायां? हे त तूं बेवकूफ़ीअ जो दलील आहे इहो। ठीकु आहे, मां भला तोखे ठाहे ॾियां, विच समुंड में थो चईं त पोइ तूं पाणीअ जे लहरुनि खे रोक, पाणीअ खे रोक। तोखे इहा भुल आहे त तूं मुंहिंजे मुल्क ते फतह कर, पर ख़ुदा मूंखे तो ते फतह ॾींदो। हे जेका तूं बदतमीज़ी कई आहे, इन जो जवाबु त इहो हो त तोखे मां सज़ा ॾियां, पर मां हे दफ़ो तोखे सम्झाइण थो चाहियां। सो हिन साल जल्दी ॾनु मोकिल, न त मां पंहिंजे वज़ीर सां गॾु 11 लख हाथियुनि ते सवार लश्कर मोकिलींदोसीं, जिन वटि एॾो माल हूंदो, खाधे पीते जो सामान हूंदो जो 3 साल बि तुंहिंजे मुल्क जो घेरो करे सघनि था। 3 साल तोखां तुंहिंजो मुल्क खसींदा। जेके ॿिए कंहिंखे कोन मारींदा, सिर्फ़ु तोखे मारींदा। ख़त छोकिरे लिखियो, हेठां हुन ते पंहिंजी तस्वीर छोकिरे ठाही, वरी हुन तस्वीर जे हेठां लिखियईं त हीउ जेको ख़त आहे मदरसे जे हिकिड़े छोकिरे, नंढे छोकिरे लिखियो आहे। हीउ ख़त मदरसे जे हिकिड़े नंढड़े छोकिरे लिखियो। बादशाह खे ख़त ॾिनई, बादशाह ख़त ते मोहर लॻाई। बादशाह ख़त ते मोहर लॻाई, ख़त पढ़ियो बि, पोइ मोहर लॻाई, पोइ उहो ख़त बादशाह वरी ॾिनो कासिद खे। कासिद बादशाह खां ख़त वठी बादशाह खां सलाम करे मोकिलाई, पर कासिद परेशान हुजे छोकिरे जे इन गुफ़्तनि ते, छोकिरे जे इन ॻाल्हाइण ते। रवानो थियो पंहिंजे मुल्क जे लाइ। हिनखे 3 ॾींहं लॻी विया। हिन जो बादशाह दरबार लॻाई वेठो हुजे त एलचीअ खे मां चयो हो त 3 ॾींहंनि अंदरि वापसि अचिजांइ। हिन देरि छो कई? इहे ई ॻाल्हियूं हलनि पियूं त कासिद अची दरबार में पहुतो, बादशाह खे सलाम कई ऐं झुकी बादशाह खे ख़त ॾिनई जेको हिनखे मिलियो। बादशाह ख़त वठी हिनखे चयईं त तूं देरि छो कई? तोखे जॾहिं मुंहिंजो चवणो हो जवाबु मिलई न मिलई, देरि न कजांइ, तो देरि छो कई? एलचीअ जेको उते ॾिठो हो दरबार में, छोकिरी जी जेका हिन गुफ़्तगू ॿुधी, जेको हिन ॾिठो उहो सभु बादशाह खे। बादशाह जो ॿुधो त हिन बादशाह जा बि होश उॾामी आहे त भला मां पियो सम्झां त हाणे ठोयो थी वियो हूंदो, कम कुला नंढी उमिरि वारो आहे, इहो मुंहिंजो ख़त धमकी वारो पढ़ी ऐं बाहुड़जी वियो हूंदो। पर हे कासिद त ॻाल्हि बि पियो थो करे।
हल ख़त पढ़, ख़त खोल त ॾिसां तूं ॻाल्हि जेका करींदो आहे ॻाल्हि सही आहे। ख़त खोले हुन बादशाह खे हथ में ॾिनो। बादशाह ॾिठो त हुन ख़त में हेठां हिकिड़ी तस्वीर आई छोकिरे जी। छोकिरे जी तस्वीर आई ऐं हेठां हुन ते लिखियलु हो त हीउ ख़त हिन मदरसे जे छोकिरे लिखियो आहे। जीअं बादशाह तस्वीर ॾिठी त बादशाह खे दिलि में धकु लॻी वियो त हाणे मुंहिंजो मुल्क बिगड़ियो, अलाए मुंहिंजो चर्चा थींदो। वज़ीर खे ॾिन ख़त पढ़। सभिनी जे साम्हूं ख़त हुन पढ़ियो। ख़त पढ़ी ॿुधी सभु फ़िलहालु त दहिलजी विया, पर बादशाह खे आथत ॾियनि पिया त हाणे जे असां सभु परेशान थींदासीं त बादशाह परेशान थींदो। हुनजो जेको वॾो वज़ीर हुयो उन बादशाह खे चयो त बादशाह सलामत, मुंहिंजी राय इहा आहे त असां बि उॿहराइप में हुनखे धमकी ॾिनीसीं, पर हुन त ॾाढो ई ख़तरनाक जवाबु ॾिनो आहे। जॾहिं उतां जो हिकु हिकु छोकिरो में हेॾो अकुलु आहे त मुल्क जो छा हाल हूंदो। सो हाणे हीअं कजे जो तव्हां वरी हुन ॾे ख़तु लिखो। उन में हे जेका असां ईअं सम्झ त हरकत कईसीं हिन जी मुआज़रत कयुसि। मुंहिंजी सलाह इहा आहे त तव्हां वरी हुन ॾे ख़तु लिखो, उन ख़त में इहा मुआज़रत कयोसि। इहो लिखिजोसि त मां हीउ ख़तु मिड़ई तोॾे इन लाइ लिखियो त ॾिसां त तो में केतिरी हिमत ऐं बहादुरी आहे, पर न बा जेको आहे त तुंहिंजो मुल्क अलाह तोखे अता करे, तुंहिंजो मुल्क अञा वधीक मज़बूत हुजे। तव्हां अहिड़ो हिकिड़ो बादशाह ॾे ॿियो ख़तु लिखो। बादशाह चयो त कीअं थियो, पंहिंजे मुल्क जा हेॾा अकुल वारा सरदार वज़ीर क़त्ल कराई, पोइ बि हिन खे को खुटको कोन्हे, हिन जो मुल्क एॾो ख़ुशहाल आहे, एतिरी ताक़त आहे हिन वटि। ऐं वॾी मज़े जी ॻाल्हि त ईअं सम्झी ॼण मुंहिंजी बेइज़ती कई अथई जो मदरसे जे छोकिरे खां मूं ॾे ख़त जो जवाबु लिखाए अथई। माना बराबरि हुन वटि ताक़त आहे जो एॾी हुन हरकत कई आहे, पाण बि ख़तु न लिखई, छोकिरे खां मूं ॾे ख़तु लिखाए अथई। सो वज़ीर तो वारी ॻाल्हि सही आहे, हे ईअं सम्झ त चूचड़ी बि मां पाण ॿारी ही, सो हाणे इन चूचड़ी खे विसाए वज़ीर तूं ई विसाए सघंदे। ईअं चई हिन क़ीमती क़ीमती सूखड़ियूं पाखड़ियूं ग़ुलाम बानियूं हिकिड़ो वॾो लश्कर तयारु कई। ख़तु लिखियईं त मुंहिंजा प्यारा भाटिया, मुंहिंजा प्यारा भाटिया, अलाह तुंहिंजे पीउ ते रहम करे, मुंहिंजे ख़त जो जवाबु मूंखे मिलियो, मां पढ़ियो, हुनजो मतिलबु सम्झो। मुंहिंजी दुआ आहे त रब साईं तुंहिंजो मर्तबो अञा वधाए, तुंहिंजी हुकूमत अञा मज़बूत करे। जेको तुंहिंजो दुश्मन तुंहिंजे लाइ बुरो चाहे, अलाह साईं तोखे उन ते फतह ॾे। अबा तुंहिंजो पीउ मुंहिंजो भाउ, जेसि ताईं उहो ज़िंदा हुयो त असां में अद इक़रार थियल आहे, ॿई पासा भलाई भलाई, मूंखे बि हुन मां भलाई, हुनखे बि मूं मां भलाई। हाणे जे तूं कुर्सीअ ते वेठो आहे त मूंखे बि ॾाढी ख़ुशी थी, पर बा जॾहिं न मूंखे ख़बर पई त तो पंहिंजे वज़ीरनि अमीरनि सां हे लकाउ कयो आहे त मूंखे मिड़ई थोरो खुटको थियो त किथे ॿियनि बादशाहनि खे न इहा ख़बर पए ऐं उन्हनि जे खे न इहा लालच दिलि में पैदा थिए बेख़बरीअ में तुंहिंजे मुल्क ते अची हमिलो कनि। मां हे ख़तु ईअं सम्झो त तोखे ख़तरे खां आगाह करण लाइ लिखियो, पर अबा तुंहिंजे ख़त जो जवाबु जेको मूंखे मिलियो न, मूंखे हाणे पक थी वई त तुंहिंजो मुल्क मज़बूत आहे।
अलाह साईं तोखे अञा वधीक ताक़त ॾे। इहो ख़त लिखी सूखड़ियूं पाखड़ियूं ग़ुलाम बानियूं बादशाह रवाना कया। अची पिया था हिन बादशाह वटि, हिंदुस्तान जे बादशाह वटि। ख़त मिलियो बादशाह खे, बादशाह ख़त पढ़ियो। बादशाह ख़त पढ़ियो, हिन जा जेके अमीर वज़ीर आया इन लश्कर सां गॾु उन्हनि खे बादशाह इज़त ॾिनी। जेके सूखड़ियूं पाखड़ियूं ॾिननि बादशाह उहे ख़ुशीअ सां क़बूल कयूं। माना हाणे ॼण आफ़त टरी वई, जेका बादशाह परेशान थी वियो, आफ़त टरी वई। ईअं सम्झो त हू डप में अची हुन माफ़ी बि वठी। बादशाह छोकिरे खे घुरायो। छोकिरे खे घुराई ऐं बादशाह ख़त छोकिरे खे ॾिनो। छोकिरे ख़त पढ़ियो।